पाबंदी कोन्हे जंहिं दोस्त खे वञणो आहे त उनखे पाबंदी न आहे, छो त हीउ कमु ज़ोरीअ कंहिंखे विहारबो न आहे। मां कोशिशि कंदो आहियां त दोस्तनि ते पाबंदी न कजे। कॾहिं कॾहिं माण्हू दोस्त ईअं चवंदा आहिनि त मानी पछाड़ीअ में खाराइजे न त माण्हू भॼी वेंदा। मां इन जे ख़िलाफ़ हूंदो आहियां। या वरी कॾहिं कॾहिं असांजा स्टेज सेक्रेटरी हज़रात चवंदा आहिनि त भाई नारो आवाज़ ई नथो निकिरे, मानी न खाधी अथव छा? इहे माननि जा मेणा बि न ॾिजनि संगत जमात खे। इहो उन्हनि जो अल्लाह ताला इन्हनि जो अचणु पंहिंजे बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। बसि इहा रब जी घुर आहे, जंहिंखे घुरंदो आहे जेतिरो वक़्तु जंहिंखे घुरियईं उहो वेहंदो। ज़रूरु इंसान खे पंहिंजा कमकारियूं बि आहिनि, तंहिंजे करे पाबंदी कंदे न आहे। वञण वारो वञी सघे थो, वेहण वारो वेही सघे थो। मां बि कोशिशि कंदुमि त जल्दी जल्दी तव्हां खां मोकिलायां। शुरूआत कयां थो अलाह जे नाले सां, थोरो तवजो। आहियां जो पुराणो त पोइ शेर बि पुराणो।